अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं अली हसन अब्बासी आहियां। जेकर मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकर मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे महिरबानी करे लाइक ज़रूरु कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द चोथों, बादशाहनि, शाहूकारनि, ॾाहनि, ठगनि ऐं ॿियनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपराईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 6 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि उत्तर तालके उॿाड़े मां फाज़िल काइमीअ खां मिली। कहाणी आहे अड़बंग शहज़ादो। कंहिं बादशाह खे सिकी पिनी पुटु ॼाओ। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो, नेठि अची जवान थियो। तॾहिं बादशाह संदसि शादीअ जो सायो कयो, पर जॾहिं उन इहा ॻाल्हि जी शहज़ादे खे सुध पई तॾहिं पीउ खे चयईं त बाबा साईं, मूं ज़ालुनि जी बेवफ़ाईअ जूं तमामु घणियूं ॻाल्हियूं ॾिठियूं ऐं ॿुधियूं आहिनि। तंहिं करे पको इरादो कयो अथमि त सॼी उमिरि शादी असुलु न कबी। हाणे तव्हां उहा ॻणती न करियो। बादशाह खे घणो ई सम्झायो, पर शहज़ादो असुलु पंहिंजी हितां कोन लथो। नेठि पीउ जे घणे ज़ोर ते एतिरो चयईं त जे हरू भरू अव्हां जी उहा मर्ज़ी आहे त पोइ मूं लाइ कंहिं अहिड़ी छोकिरीअ जी ॻोल्हा करियो जा हिकिड़े ॾींहं जी ॼावल हुजे। उहो ॿुधी बादशाह दिलि में चयो त उहो बि चङो। उहा छोकिरी बि 10-12 वरनि में जवान थी वेंदी ऐं पुट जी उमेद ॾिसण जहिड़ो थी पवंदुसि। सो आख़िरकार कोशिशि करे हिकु मासूमड़ी बिन सिज ॼावल छोकिरी हथु कयऊं, जंहिंसां बर वक़्तु अड़बंग शहज़ादे जो निकाह विझी उन छोकिरीअ खे हिकिड़े बंदि महलात में निपाइण लॻा। उन महलात में कंहिं बि मर्द माण्हूअ खे वञण जी इजाज़त कान हुई। माण्हू त माण्हू, पर महलात मथां कंहिं नर पखीअ खे बि पर हणण जी इजाज़त कान हुई। महलात खे रुॻो हिकिड़ो दरवाज़ो हो, जंहिंमां हिकिड़ी पीर सन माई महलात में अची छोकिरीअ खे रोज़ानो सबक़ु ॾेई वेंदी हुई। हेॾां ई शहज़ादो ॾाढियूं मौजूं माणियो फिरियो गिरियो, ॾींहुं राति छोकिरीअ ते वाही बणियो वेठो हो। ॾींहं गुज़रे देरि कान थी लॻे। छोकिरी अॼु नंढी सुभाणे नेठि अची जवान थी, पर हिन बंदी खाने में रहंदे हिन कॾहिं बि शहज़ादे खां सवाइ ॿिए कंहिं मर्द माण्हूअ जो मुंहुं ई कोन ॾिठो। शहज़ादो छा कंदो जो ॿाहिरि वञण महिल खेसि जव ऐं कणिक गॾे हिकिड़े छॼ में विझी ॾेई चई वेंदो त शाम ताईं कणिक जुदा ऐं जव जुदा करे मानी पचाए रखजांइ। छोकिरी वीचारी जो सॼो ॾींहुं उन ई में गुज़री वेंदो। हिकिड़े ॾींहुं छोकिरीअ ख़्यालु कयो त आख़िर ही शहज़ादो रोज़ु रोज़ु केॾांहुं थो वञे। ॿाहिरि ज़रूरु के वधीक मज़ा हूंदा, पर उहे बि ॾिसजनि त कीअं। नेठि दिलि में पको ख़्यालु करे माड़ीअ ते चढ़ी वई। माड़ीअ ते चढ़ी खणी जो निगाह करे त भले भाई, महलात जे हेठां थोरे ई पंध ते दरिया पियो वहे ऐं किनारे ते हिकिड़ो जहाज़ बीठो आहे, जंहिं ते शहज़ादे खां बि वधीक सुहिणो जवान चकर पियो हणे। छोकिरी उन खे ॾिसी हैरान थी वई त दुनिया में ख़ासि शहज़ादे ऐं उस्तादियाणीअ खां सवाइ बि ॿियो को आहे। उन ई हैरानीअ में हुई त उन सुहिणे जवान खेसि ॾिसी वरितो जो उहो को सौदागर हो ऐं उन ई ॾींहुं अची उते लंगर हयो आई। सो खेसि इशारो कयईं। हितां छोकिरीअ बि खेसि इशारे जो जवाबु ॾिनो। तंहिं ते सौदागर तीर में हिकिड़ो ख़त लिखी महलात ॾांहुं उमाणियो। छोकिरीअ झटि करे उन जे जवाब में पंहिंजी सॼी हक़ीक़त लिखी मोकिलियसि। जा पढ़ी सौदागर इशारे मां चयसि त इजो तो तां मुसीबत लाहियां। सो छा कयईं जो जूअर ऐं कणिक जे अन जूं ॻूणियूं भराए कंहिं अटकल सां हिन ॾांहुं मोकिलियूं, जन मां उहा शहज़ादे लाइ रोज़ु मानियूं पचाए रखंदी हुई ऐं विछड़ल अन माड़ीअ तां हेठि हारे छॾींदी हुई ऐं ऊंदाही ऐं वांदी थी वेठी सौदागर सां इशारनि में ॻाल्हियूं कंदी हुई। ईअं हिक ॿिए खे परियां ॾिसंदे ॾिसंदे केतिरा ई ॾींहं गुज़री वियनि। नेठि सौदागर ख़्यालु कयो त हाणे कंहिं हीले बहाने हिन सां मिलणु घुरिजे। घणे आचार वीचार खां पोइ हिकिड़ी अटकल सुझी आयसि। सो यकदमि कमी बीहारे लिक चोरी दरिया जे कप खां वठी महलात ताईं हिकिड़ी सुरंग खोटाइणु शुरू कयईं। जॾहिं सुरंग खोटिजी तयारु थी तॾहिं उन जा ॿई मुंहुं अहिड़े नमूने बंदि करायईं जो कंहिंखे बि लखा कान पए। पोइ ॿई ॼणा रोज़ु उन ई सुरंग जे वसीले हिक ॿिए सां पिया मिलंदा हुआ। कुझु वक़्त खां पोइ सौदागर वापसि पंहिंजे मुल्क वञण जो ख़्यालु कयो। उहा ॻाल्हि छोकिरीअ खे ॿुधाए चयईं त तोखे बि मूंसां हलणो पवंदो।
जंहिं ते छोकिरीअ चयसि त आउं तोसां हलंदसि ज़रूरु, पर हलण खां अॻु शहज़ादे खे हिकिड़ी सज़ा ॾियणी अथमि। तंहिं करे तूं शहज़ादे खे सुभाणे जी दावत ॾे, पोइ हलिया हलंदासीं। ॿिए ॾींहं ते सौदागर शहज़ादे खे दावत ॾिनी। शहज़ादो बि सही संभरी जहाज़ ते आयो। उन वक़्तु छोकिरी जा संदसि ज़ाल हुई कपिड़ा बदिलाए गल ते हिकिड़ो हथरादू तिर ठाहे सुरंग जे रस्ते अची जहाज़ ते वेही रही। शहज़ादो घुमंदो फिरंदो जॾहिं छोकिरीअ जे वेझो आयो तॾहिं हैरान थी वियो त हीअ वरी हिते किथां आई। वरी बि ख़्यालु कयई त माण्हुनि जहिड़ा आहिनि, हीअ उहा साॻी नाहे, पर दिलि में होरा खोरा थी पियसि। सो सौदागर खे चयई त यार मूंखे हिकिड़ो ज़रूरी कमु थी पियो आहे, सो घरां थी इजो थो अचां। ईअं चई यकदमि महलात ॾे मोट खाधाई। एतिरे में छोकिरी बि कपिड़ा बदिलाए तिर जो निशान वग़ैरह ड्राहे सुरंग जे रस्ते अची महलात में वेही रही। शहज़ादो जीअं तड़तकड़ में अंदरि अची ॾिसे त हीअ वेठी अन्न छड़े। हिन खे ॾिसी पक थियसि त हूअ का ॿी औरत आहे। सो यकदमि पंहिंजे ख़्याल खे बदिलाइण लाइ वरी बि जहाज़ जो रुख कयई। छोकिरी बि शहज़ादे जी पुठ वराइण सां यकदमि साॻियो वेस पहिरे घड़ीअ खन में अची जहाज़ ते वेही रही। शहज़ादे खे छोकिरीअ जॾहिं सौदागर सां घणो हुजती ॾिठो तॾहिं पाण बि नाज़ सां खेसि निहारण लॻी। शहज़ादो पंहिंजनि जो चारी ऐं ॿियनि जो घोरियो, सो घड़ीअ में ई हिन सां अखि अड़ाए वेही रहियो। थोरी देरि खां पोइ सौदागर कंहिं कम सां गे हिकिड़े पासे वियो। शहज़ादे खे वझ लॻी वियो। मिड़ई बहाना बणाए ज़रे ज़रे छोकिरीअ जे वेझो अची साणसि मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करणु लॻो। संदसि उहे हिरफ़तूं ॾिसी छोकिरी खेसि चवणु लॻी, शहज़ादा मूंखे माइटनि खां ख़बर पई आहे त तूं संग में मुंहिंजो भेणियो थो थी। उहो ॿुधी शहज़ादो ॾाढो शर्मसार थियो ऐं कंधु खणी हेठि कयई। एतिरे में सौदागर बि अची सहिड़ियो त यकदमि खेसि चयो त शहज़ादा हीअ मूंसां शादी करण खां इनकार करे थी ऐं चए थी त जेसीं ताईं मुंहिंजा अज़ीज़ इजाज़त न ॾींदा तेसीं ताईं शादी कान कंदसि। अमी हिन मुल्क जा मालिक आहियो, जे भलाई करे हिनखे उन लाइ हुकुम करियो त मुंहिंजी मुराद पूरी थिए। उहो ॿुधी छोकिरीअ विच में जवाबु ॾिनो त हाणे मूंखे ख़बर पई आहे त संग में हिन शहज़ादे जी आउं साली थियां, उन करे हीउ बि मुंहिंजो अज़ीज़ आहे ऐं खेसि आउं पंहिंजो वारिस मञां थी। जे मुंहिंजे शादीअ जी इजाज़त ॾींदो त आउं तयारु आहियां। उते शहज़ादे का वाह न ॾिसी छोकिरीअ खे शादीअ जी मोकल ॾेई पंहिंजे आॾो ॿिन्हिनि जो निकाह पढ़ायो। हिननि जो निकाह थी वियो। उते सौदागर शहज़ादे खां मोकिलाए जहाज़ खणी हाकारियो। पोइ जॾहिं शहज़ादो महलात में आयो ऐं छोकिरीअ जी खट ख़ाली ॾिठाई तॾहिं पेरनि हेठां ज़मीन निकिरी वियसि। हेॾां होॾां घणियूं ई जोतूं हयाईं पर की बि की न वरियो। महलात जी कुंड कुड़िछ जाचींदे सुरंग जो मुंहुं अची वियुसि। जितां कपिड़ा हटाए अंदरां ई अंदरां थींदो अची दरिया जे कप ते बीठो। पोइ त समूरी ॻाल्हि सम्झी वियो त छोकिरी सौदागर खणी वियो, सो बि मुंहिंजी इजाज़त सां, हाणे करे बि कुझु न थी सघियो। सो ख़्वारीअ जे डप खां दिलि जो सूर दिलि में रखी माठ करे वेही रहियो। काल्ह बि ॾिठासीं त शहज़ादो हैरान परेशान रोंदो पियो वेठो ऐं सौदागर छोकिरी ॾाढा ख़ुशि लॻा, घुमंदा पिया वतिया, जहाज़ जा सैर पिया कया।